चैनल। दोस्तों मुमताज़ मौलाई सां सिंध जा अदाकार ऐं सिंध जा फ़नकार छो कावड़ियल आहिनि ऐं जेको आहे सो वक़्तनि ब वक़्तनि मुमताज़ मौलाई जे ख़िलाफ़ु कंहिं न कंहिं फ़नकार ऐं कंहिं न कंहिं ड्रामे अदाकार जो ख़िलाफ़ी बयान अची वेंदो आहे सोशल मीडिया ते तमामु घणो वायरल थींदो आहे। दोस्तों हिन वक़्तु असद कुरैशीअ जो हिकिड़ो बयान आयो आहे जंहिंमें मुमताज़ मौलाई जे ख़िलाफ़ु तमामु घणा गुस्ता लफ़्ज़ ॻाल्हाया विया आहिनि ऐं उन खां अलावा सिंध जो ॿियो बि फ़नकार आहे जंहिंजो नालो मुमताज़ लाशारी आहे। उन बि तमामु घणो मुमताज़ मौलाई जे ख़िलाफ़ु ॻाल्हायो ऐं इहे माण्हू छाजे लाइ मुमताज़ मौलाई जे ख़िलाफ़ु मुख़ालिफ़ थी चुका आहिनि। दोस्तों मुमताज़ मौलाई उहो फ़नकार आहे जंहिं ज़वाल खां उरूज जी तरफ़ आयो ऐं हिन वक़्तु मुमताज़ मौलाई जे दामन में जेको बि शख़्स पकड़ींदो उहो कहिड़े बि लिहाज़ सां पकड़ींदो उहो शख़्स बुलंदियुनि ते वञी पुॼंदो। अहिड़े तरीक़े सां मुमताज़ मौलाई सिंध जो हिकु बहितरीनु फ़नकार आहे ऐं उन जे ख़िलाफ़ु असद कुरैशीअ जेको बयानु ॾिनो उहो वीडियो जे आख़िर में तव्हांखे ॿुधाईंदासीं। ऐं उन खां अलावा जेको मुमताज़ लाशारीअ मुख़ालिफ़त कई, शमन अली मीरालीअ खोड़ सारा बयान ॾिना मुमताज़ मौलाई जे ख़िलाफ़ु। इहे इन जे करे ॾिना जो मुमताज़ मौलाई हिन वक़्तु तमामु घणो सिंध में पॉपुलर आहे ऐं मुमताज़ मौलाई ईअं सम्झो उन्हनि जे रोज़ी रोटीअ ते लत ॾिनो आहे। इन जे करे मुमताज़ मौलाई जे ख़िलाफ़ु उहे जेके फ़नकार हुया पुराणा जिन्हनि जो तमामु घणो उरूज हुयो सिंध में उहे पंहिंजो ज़वाल ॾिसी इन जे करे मुमताज़ मौलाई जे ख़िलाफ़ु बयान ॾींदा रहंदा। दोस्तों तव्हांखे ख़बर आहे असद कुरैशी सिंधी ड्रामनि जो हिकु बहितरीनु अदाकार आहे ऐं असद कुरैशी सिंध टीवी ड्रामनि में तमामु घणो हिसो वरितो ऐं तमामु घणा ड्रामा उन्हनि जा सिंध टीवीअ ते हलिया। दोस्तों मुमताज़ मौलाई सिंध जो हिकु बहितरीनु फ़नकार आहे, लेकिन असद कुरैशीअ छा चयो मुमताज़ मौलाई जे बारे में सभ खां पहिरीं उहो क्लिप तव्हांखे ॿुधायूं था, पोइ वरी अॻिते हिन बारे में ॻाल्हि कंदासीं। तो दोस्तों तव्हां इहो क्लिप ॿुधो त मुमताज़ मौलाई जे बारे में अहिड़े तरीक़े सां जेको आहे सो असद कुरैशीअ पंहिंजो बयानु ॾिनो त मुमताज़ मौलाई घटी शाइर आहे ऐं बेकार गाना जेको आहे सो रिलीज़ कया, मुंहिंजो पसंदीदा शाइर न आहे। तो दोस्तों अहिड़े तरीक़े सां शमन अली मीराली थियो, मुमताज़ लाशारी थियो, उन्हनि बि खोड़ सारा बयान ॾिना जेके मुमताज़ मौलाई खे किराइण जे लाइ, मुमताज़ मौलाई खे बदनाम करण जे लाइ सोशल मीडिया ते। लेकिन मुमताज़ मौलाई उहो शख़्स आहे जेको तमामु घणो सिंध में पॉपुलर आहे ऐं सिंधी क़ौम ऐं सिंधी अवाम मुमताज़ मौलाई सां तमामु घणो दिलि जे गहराइनि सां प्यार बि करे थी ऐं पंहिंजे शाइर ऐं पंहिंजे फ़नकार सां तमामु घणो चाह थी रखे। जो हिकु ॿ गानो सुठो, बाक़ी मुमताज़ मौलाई त उन खां पोइ जेका वाहियात शाइरी गाई उन हिसाब सां मूंखे न त वॾी महिरबानी। वीडियो किथां सुठो लॻे लाइक कई, शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब करे सुठो कमेंट ॾेई पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी ॾींदा।